वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कल्ला इन्नहा तज़किरतुन फमन शाअ ज़करह फ़ी सुहुफ़िन मुकर्रमतिन मरफ़ूअतिन मुतहहरतिन बिअयदी सफ़रतिन किरामिन बररह। क़ुतिलल इंसानु मा अकफ़रह मिन अय्यि शैइन ख़लक़ह। सदक़ल्लाहुल अज़ीम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुसलमान भाइयों व बुज़ुर्गों, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी हदीस पाक आहे त जाते अल्लाह ताला जो ज़िक्र थींदो आहे, क़ुरान पढ़बो आहे, उते मलाइक नाज़िल थींदा आहिनि। इहो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे। तव्हां असांजो यकीन आहे त हिते मलाइक आहिनि। उन्हनि जे मथां अल्लाह जी रहमत वसदी आहे। जेके क़ुरान ॿुधण ईंदा आहिनि, सुकून नाज़िल थींदो आहे। अल्लाह ताला मलाइकनि खां पुछंदो आहे, मलाइको इहे छा पिया घुरनि? से जन्नत घुरनि पिया। चए जन्नत ॾिठी अथऊं? चए असां ॾिठी कोन अथऊं। जे ॾिसनि हा त अञा वधीक कोशिशि करनि हा। कहिड़ी शइ जी पनाह वठनि पिया? चए जहन्नम खां। जहन्नम ॾिठो अथऊं? चए असां ॾिठो कोन अथऊं। जे ॾिसनि हा त पोइ अञा घणो ॾिजनि हा। अल्लाह ताला मलाइकनि खे चए थो, मलाइको तव्हां शाहिद हुजो, मां सभिनी खे माफ़ कयो। मलाइक चवनि था, साईं हिकिड़ो माण्हू उते हुयो जेको वाइज़ ॿुधण न आयो हो। उन जो कंहिं में कमु हो, पोइ उहो पंहिंजे कम सां आयो पर वेही रहियो। अल्लाह ताला फरमाए थो, हुमुल जुलसाउ ला यश्का जलीसुहुम। जंहिंसां जेके माण्हू इन सां गॾु वेठा आहिनि, मां उन्हनि खे बि नाउमेद न कंदुसि। अल्लाह जी वॾी महिरबानी आहे, अल्लाह जी वॾी रहमत आहे। अल्लाह ताला तव्हां असांजे केतिरो वेझो आहे। हिते तव्हां असां वेठा आहियूं न, अल्लाह एॾो वेझो आहे जो तव्हां असां पंहिंजो पाण खां बि परे आहियूं। अल्लाह अञा वेझो आहे। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। तव्हांखे साह आहे न, जंहिं रग सां तव्हांजे साह जी अचु वञो आहे, उन रग खां वेझो आहे। तव्हांजे साह खां बि अल्लाह वेझो आहे। रब थो चए, ऐं असां ऐं तव्हां इहा ॻाल्हि मञूं त वाक़ई अल्लाह असांजे साह खां वेझो आहे। अल्लाह परे न आहे त हा असां अल्लाह खां परे आहियूं, अल्लाह असां खां परे आहे। अल्लाह बिल्कुलु वेझो आहे, जो साह खां वेझो आहे। इहो कॾहिं कॾहिं तव्हां तसवुरु कंदा कयो, वेही करे पंहिंजे ख़्याल में छड़ो इहो सोचींदा कयो त अल्लाह असांखे केतिरो वेझो आहे। इहो पोइ इनशा अल्लाह गुनाह न थींदो। अल्लाह वेझो, अल्लाह मेहरबान, एडो मेहरबान जो एड़ो को भी मेहरबान न है
मां मेहरबान न है, पीउ मेहरबान न है। वध में वध इहे रिश्ता आहिनि। माउ सभ खां वधीक मेहरबान आहे। अलाह इन खां बि वधीक मेहरबान। छो? माउ जी दिलि में प्यारु कंहिं विधो आहे? अलाह विधो आहे न। पोइ उनखे पाण खे प्यारु केॾो न हूंदो। चवंदा आहिनि हिकिड़ो छोकिरो हो, इंजीनियर थी वियो, पढ़ियो, पोइ शादी कयईं। कॉलेज में छोकिरी हिक ॿिए खे पसंदि कयो, छोकिरे छोकिरी। जंहिं महिल शादी थी, हुयो बि पीउ माउ खे हिकिड़ो पुटु। घरवारी खे वठी आयो, शहर जी छोकिरी, अंग्रेज़ी पढ़ियल। उन चयो त मां ॿारहाड़ी में न रहंदसि। पीउ माउ खे अकेलो हो। पीउ माउ खे चयईं त हलो त शहर में रहूं, घरवारी मुंहिंजी न थी करे। पर घरवारी चयोसि न, मां तुंहिंजे पीउ माउ सां गॾु बि न रहंदसि। आख़िर माउ आहे, पीउ आहे, इजाज़त ॾिनोसि। शहर में रहंदा, कॾहिं कॾहिं ईंदो हो, पर जॾहिं अचे त ज़ाल कावड़जेसि। एॾी देरि तूं लाती माउ जे वञण सां, पीउ जे मिलण सां, मूंखे अकेलो छॾे वई। उनखे सऊदी में नौकिरी मिली वई, ज़ाल वठी हलियो वियो। हर साल हज पढ़ंदो। हज पढ़ण खां पोइ ॿिए टे ॾींहं ख्वाब ईंदो हुअसि त तुंहिंजो हज क़बूल न आहे। 13 साल रहियो। 13 साल हज पढ़े। हर हज पढ़ण खां पोइ हिनखे ख्वाब में इहा ॻाल्हि अचे, को चएसि त तुंहिंजो हज क़बूल न आहे। रोए पियो ॾाढो बैतुल्लाह जे साम्हूं। अल्लाह जो बंदो हो को। अल्लाह ताला जंहिंजे सुधारण जे लाइ इंतज़ाम कंदो आहे, त पोइ अहिड़नि माण्हुनि सां अल्लाह निस्बत क़ाइमु कंदो आहे। हिकिड़े अल्लाह जे बंदे पुछे, छो थो रोईं? चए ॻाल्हि हीअ आहे त मां 13 साल हज कयो आहे। 13 हज कया त में हज करण खां पोइ जेको आहे त मूंखे ख्वाब ॾिसण में ईंदो आहे त तुंहिंजो हज क़बूल न आहे। रोआं थो त माना हे साल मुंहिंजो हज क़बूल थिए। चई बाबा के ॻाल्हि त ॿुध, को गुनाह हुकूकुल इबाद, अल्लाह जे बाननि खे त नाराज़ न कयो थी। चवंदो आहे ॻाल्हि हीअ आहे, ॿियो त अहिड़ो को गुनाह कोन्हे। इहो आहे त मां पंहिंजे पीउ माउ खे विसारे छॾियो आहे। चई हाणे हज तुंहिंजो क़बूल न आहे जेसिताईं पीउ माउ खे राज़ी न कंदे। हिनखे उहा नसीहत असरु करे वई। उतो ई हलियो। घरवारी खे चई राज़ी रहे, रंज रहे, मां वेंदुसि, मां पंहिंजे पीउ माउ सां मिलणु वेंदुसि। आयो ॻोठु। रस्ते जे में अचे पियो, शर्मंदो बि थिए पियो। अम्मा छा चईंदी, पीउ छा चईंदो, त हेॾा साल छॾे वई, असांजी का ख़बर बि न लधे। हाणे आयो आहियां, अलाह करे राज़ी थियनि। रस्ते में ॻोठ जो छोकिरो मिलियुसि। उन खां पुछा केॾे ख़बर, फलाणा माण्हू कुराड़ा। चई हा, हिकिड़ो कुराड़ो जेको फोत थी वियो आहे, बाक़ी उन जी माउ, उनजी जेका कुराड़ी आहे घरवारी, उहा ज़िंदा आहे। पर उन खे बि अधरंगो थियो आहे, नाबीन थी वई आहे। हिकिड़ो पुटु ना फरमान उहो बि छॾे वठनि। आयो दरवाज़े ते। दरवाज़ो बेकिड़ियल हो। अंदरि दाख़िल थियो। माउ छा आहे, बसि हिकिड़ो पिंजरो आहे। ईअं खट ते सुम्ही पई आहे। आस्ते आस्ते आयो, मथां निंड हुजेसि। अम्मा खे राज़ी कीअं कयां? पोइ अची करे ॾिसें त अम्मा जा चप चुरनि पिया। उन चपनि ते कन जे रखे त उहा कुराड़ी वालदा चए पई, अलाह मुंहिंजो मुड़ुसु त उहो त हलियो वियो। अलाह हिकु पुटु हो, उहो बि छॾे वियो। हाणे उन पुट खे आण, जो मां जो मरी वञा त मूंखे दफ़नाईंदो केरु, मूंखे कफ़नाईंदो केरु, मूंखे क़बर में केरु लाहींदो। अलाह मूंखे अॻे न मारिजांइ जेसिताईं मुंहिंजो पुटु अचे। हीउ ॾाढो ख़ुशि थियो त एतिरनि सालनि खां पोइ बि अम्मा मूंखे न विसारियो आहे। अमड़ खे चए त अम्मा मां अची वियो आहियां, तुंहिंजी दुआ क़बूल थी वई, मां फिलाणो आहियां। भाकुर भरे करे मथे ते चुमे ॾिनासि कुराड़ी। आख़िर बसि इहा देरि थी, जीअं चुमे ॾिनासि तीअं कलमो ज़बान ते जारी थी वियो। माउ खे दफ़नाए
वरी हलियो वियो सऊदी। हाणे 14 हज थो करे, 14 साल हज पढ़े। हज पढ़ण खां पोइ वरी ख्वाब आयुसि, हिन खे इंतज़ार हो अल्लाह करे क़बूल थिए मुंहिंजो हज। इंतज़ार हो, ख्वाब आयुसि। ख्वाब में को चएसि पियो त तुंहिंजी वालदा तोसां राज़ी थी वई, पीउ तुंहिंजो अॻे फोत थी वियो, हाणे मां अल्लाह तुंहिंजो हे बि हज क़बूल कयो, पर अॻियां 13 सभु हज क़बूल कया मैं। माउ पीउ खां वधीक अल्लाह महिरबान आहे। मां भी मेहरबान आहे, पर अल्लाह वधीक मेहरबान आहे। अल्लाह उहा ज़ात आहे ला इलाहा इल्ला हुवा यत्तसिफु बिजमीइ सिफ़ातिल कमाल मिनल हयाति वल इल्म वल कुदरत वल इरादत वगैरह। अल्लाह छाहे? अल्लाह उहा ज़ात आहे जेके पंहिंजूं उनखे ज़ाती सिफ़तूं आहिनि, पंहिंजी सिफ़तुनि सां, पंहिंजे कमालात सां अल्लाह मुत्तसिफ़ आहे। उहो अल्लाह हमेशह पाण ज़िंदा आहे। तव्हां असां ज़िंदा आहियूं? जीअरा त वेठा आहियूं, बेशा पाण जीअरा आहियूं न, पर पाण जीअरा आहियूं। हिन महिल जो रब असांखे वठी करे ऐं साहु कढे त पंहिंजे हथ आहे कोन्हे। ख़लक़ल मौत वल हयात, अल्लाह मौत भी पैदा कयो, अल्लाह हयाती भी पैदा कई। अग में चे तो ख़लक़ल मौत, पोइ थो चे वल हयात। हालांकि हयाती अग में आहे, मौत तो पोइ आहे न, ईअं आहे न। पाण जीअरा आहियूं, मौत पोइ ईंदो न, पर क़ुरान में छा थो चए? ख़लक़ल मौत वल हयात, मौत अग में, हयाती पोइ ते। छो? अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजी हयाती में मौत तो यादि ॾियारे। ज़िंदा आहियो, मौत खे यादि कयो। ईअं न आहे त सदाईं तव्हां हमेशह ज़िंदा रहंदव। हमेशह ज़िंदा रहण वारी ज़ात उहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह साईं जी आहे। हुवल हय्युल क़य्यूम, उहो हमेशह पाण ज़िंदा, पाण ज़ाती तरह सां ज़िंदा। तव्हां असां जी ज़िंदगी महदूद आहे। तव्हां असांजी हयाती अल्लाह जे वस में आहे। असां पाण काथे जीअ रहियूं? अल्लाह ताला जो इल्मु, अल्लाह ताला जो इल्मु ज़ाती इल्मु आहे। तव्हां असां वटि जेको इल्मु आहे उस्तादनि वटि सिखियाऊं। असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जेको इल्मु हो उहो अल्लाह वटि सिखियईं। अर रहमान अल्लमल क़ुरान, अल्लाह ताला फरमायो अल्लमका मा लम तकुन तालम। पैगंबर तोखे तालीम अल्लाह ॾिनी आहे, तुंहिंजो उस्ताद रब आहे। नबी साईं खे बि इल्मु अल्लाह ॾिनो। तव्हां असांखे जेको इल्मु आहे इहो बि उस्तादनि जे तरफ़ां आयो। ऐं अल्लाह खे जेको इल्मु आहे उहो अल्लाह काथों आयो? आंदो। उनखे पंहिंजो ज़ाती आहे। अल्लाह जो को उस्ताद बि न आहे। मथां जो त अल्लाह जो को उस्ताद आहे। अल्लाह जो इल्मु ज़ाती इल्मु, पर अल्लाह उहा शइ आहे ला महदूद आहे। अहिड़ो इल्मु जो अहिड़ो इल्मु कंहिंखे न हुजे उहो अल्लाह आहे। अहिड़ी कुदरत जंहिंखे हुजे ई न उहो अल्लाह आहे। अहिड़ी हयाती जंहिंखे हुजे ई न उहो ख़ुदा। अल्लाह खे सुञाणो। अल्लाह उहो तव्हां असां सां गॾु आहे। ऐं इहो जुमिलो आदम अलैहिस्सलाम खां वठी करे असां हिन उम्मत ताईं अल्लाह ताला असांखे दोहराईंदो अचे थो नबियनि जे ज़रिए, आलिमनि जे ज़रिए। आदम अलैहिस्सलाम बि चयो हो ला इलाहा इल्लल्लाह। वरी अॻिते जुमिलो पाण नबी हो त पढ़ाए ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह। नूह अलैहिस्सलाम आयो, उन कलमो पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलाम कलमो पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह। मूसा अलैहिस्सलाम कलमो पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह। ईसा अलैहिस्सलाम पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह। असांजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।
ला इलाहा इल्लल्लाह गंढियो अचे ला इलाहा इल्लल्लाह तहां असांखे बुजुर्ग बि ॾसींदा आहिनि अल्लाह जा वली ॾसींदा आहिनि ज़िक्र जेको माण्हू मुरीद थींदो आहे न उन मुरीद खे अल्लाह जा वली इहो कलमो ॾसींदा आहिनि ज़िक्र ॾसींदा आहिनि त पुट वञी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह तोहफ़ा ताइब कंदा आहिनि उहो ज़िक्र कीअं ॾसींदा आहिनि ला माना न आहे ला इलाहा कोई भी इलाह न आहे ला इलाहा ला शुरू थे दुन खां ओ हिन सॼे कुले ते अचे ला जॾहिं इलाह चओ त तव्हांजो जेको हे तारूं आहे ईअं सम्झो त इलाह हितां तारूं थो निकिरे थो जॾहिं इल्लल्लाह चओ सम्झो दिलि मञो निकिरे थो ईअं सभई चाहे नक्शबंदी हुजनि चाहे कादरी हुजनि ईअं ॾसींदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह थोरो ज़र्ब आणियो दिलि खे मञायो त अल्लाह आहे अल्लाह खां सवाइ कोई बि न आहे ऐं इहा मश्क ॾसींदा आहिनि त ला ऐं इल्लल्लाह इते नफ़ी ऐं इस्बात महबूबियत जो आहे हीअं ज़िक्र कयो असांजो कोई भी महबूब न आहे अल्लाह खां सवाइ महबूब उहो ई असांखे कोई प्यारो न आहे अल्लाह खां सवाइ असांजो प्यारो आहे त पंहिंजे ख़ुदा सां प्यारो आहे इहो पहिरियों पहिरियों इहो ज़िक्र ॾसबो आहे हाणे त असां नाले जा मुरीद कंहिंजो मुरीद आहे साईं फिलाणे जो तूं कंहिंजो मुरीद आहे फिलाणे जो बाबा ज़िक्र कंदो आहे छा ॾसियो तंहिं चए ख़बर काई कान्हे अबे जो मुरीद हो ॾाॾे जो मुरीद हो बसि पोइ डॉक्टर ईअं छो था कयो अबे ॾाॾे जो डॉक्टर हो डॉक्टर अब्दुल फताह बुलो पोइ चयो बाबा अबे ॾाॾे जो डॉक्टर उहो पोइ दवा हुजे ई न तोड़े बसि पोइ मुरीद थी वियो मुर्शिद उहो हकीम थी वियो तोड़े पंहिंजी अस्पताल बंदि करे वञे तोड़े दवा न हुजेसि पंहिंजो इलाज करायो दिलि जो इलाज करायो अल्लाह ताला जी मोहब्बत दिल में विहारियो इहो कलमो असांखे अल्लाह जी मोहब्बत विहारे थो इहो कलमो ला इलाहा इल्लल्लाह जंहिं पढ़ियो आहे न त पोइ मुक़ाबले में केरु आयो इब्राहिम अलैहिस्सलाम पढ़ायो कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुक़ाबले में नमरूद अची बीह रहियो बादशाह हुआ पाण खे रब सॾाइण वारो आहे सॼी दुनिया जो बादशाह हुआ इब्राहिम अलैहिस्सलाम खे चए थो इब्राहिम अलैहिस्सलाम तुंहिंजो कहिड़ो रब आहे रब त मां आहियां अलम तर इलल्लज़ी हाज इब्राहिम फी रब्बिही अन आताहुल्लाहुल मुल्क बादशाह जो रब ॾिनसि जंहिंजे घर में दाणा चंहिंजा चरिया बि सेणा पैसो आहे बादशाह आहे रब तो सॾाए इज़ क़ाल इब्राहिम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो तू रब न आहे रब उहो आहे जंहिंजे हथ में मौत ऐं हयाती आहे चए क़ाल अना उही व उमीत इहो त कमु बि मां बि करे सघां थो वियो पे हमरा बेडो ही उनखे क़त्ल कराए छॾे हिकिड़े त खून को साबित हो ॾोहो जेल मां कढाए आज़ादु करे छॾ ॾिस मां हुनखे जीआरियो हुनखे मारियो हुनखे मौत हयाती जी माना जी ख़बर ई न पई मौत हयाती जी माना इहा त हुकुम सां कंहिंखे जीआरे हुकुम सां कंहिंखे मार तूं तलवार छो थो वणे हुकुम सां कंहिंखे मार हुकुम सां कंहिंखे जीआर इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शयन ऐं यक़ूल लहू कुन फयकून अल्लाह सिर्फ़ हुकुम कंदो आहे उहा शइ थी पवंदी आहे रब जंहिंजे लाइ हुकुम करे फिलाणे खे पुटु पैदा थिए पुटु थींदो अल्लाह जंहिंजे लाइ हुकुम करे फिलाणे खे धीअ पैदा थींदी धीअ थींदी अल्लाह जंहिंजे लाइ हुकुम करे हिनखे न धीअ थींदी न पुटु थींदो कुझु बि न थींदो अल्लाह जंहिंजे लाइ हुकुम करे त हिनखे धीअ बि थींदियूं हिनखे पुट बि थींदा हुनखे औलाद थींदी इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शयन ऐं यक़ूल लहू कुन फयकून थी त थी पए अल्लाह हयाती ऐं मौत जो मालिक इब्राहिम अलैहिस्सलाम
चे तो हिन खे सम्झ में न आई ॻाल्हि हाणे चएसि थो फ़इन अल्लाह याती बिशम्स मिनल मशरिक़ फाति बिहा मिनल मग़रिब हाणे ॻाल्हि त ॿुधो मुंहिंजी हेॾी हेॾी तक क़ुर थो पढ़ा न हाँ मोल साहब बि क़ुर पढ़ंदो नी या हेठि उहो ॿियो खणी ईंदो 40 सिबानार हेॾी मां ॾिता कयो नी हिकु टाइम थोरो मूंखे त बुखार बि हुयो पर अची वियुसि ला इलाहा इल्लल्लाह हाणे था कयूंसि शॉर्ट कट न ला इलाहा इल्लल्लाह कोई पढ़दो ईअं न सम्झजे ईअं न सम्झे त का तकलीफ़ न ईंदी क़ुर शरीफ़ बि मना थो करे क़ुर शरीफ़ चए थो अहसिब अन्नास अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून कलमे पढ़ण खां पोइ तव्हांजे मथां आज़माइश न ईंदी ईअं न आहे आज़माइश लाइ तयारु हुजो कमल निमरूद मुक़ाबले में ईंदो कमल फ़िरौन मुक़ाबले में ईंदो मूसा अलैहिस्सलाम आयो चए पियो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह फ़िरौन चएसि पियो काल फ़िरौन वमा रब्बुल आलमीन कहिड़ो आहियां त मां चए रब्बु तूं कहिड़ो चए थो मूसा अलैहिस्सलाम चए रब्बु समावाति वल अर्ज़ वमा बैनहुमा इन कुंतुम मूक़िनीन आसमाननि जो जेको रब्बु आसमान ज़मीन जो जेको रब्बु आहे जेको उन्हनि हर शइ उन में आहे उन जो रब्बु ॿियो कहिड़ो चए मां तोखां पुछां थो त रब्बुल आलमीन जी हक़ीक़त छा आहे मां हिननि सभिनी जो रब्बु आहियां मिस्र वारनि जो हाणे तूं मूंखे रब्बु नथो मञे तुंहिंजो रब्बु कहिड़ो आहे चांदी जो आहे लोह जो आहे टामे जो आहे काठी जो आहे पत्थर जो आहे गोश्त जो आहे छाजो आहे मां रब्बुल आलमीन इब्राहिम मूसा अलैहिस्सलाम वरी उनखे सम्झाए पियो तुंहिंजो रब्बु तुंहिंजे अबदादनि जो रब्बु आख़िर चई इन रसूलकुम लज़ी उर्सिल इलैकुम लमजनून तव्हां ॾे जेको रसूल आयो आहे चरियो आहे मां हिकु थो सुवालु कयांसि जवाबु ॿियो थो ॾे ऐं अल्लाह छा आहे लैस कमिस्लिही शैउन उन जे मिसल का बि शइ न आहे हाणे असां चऊं त अल्लाह सिज वांगुरु आहे त पोइ त मिसल थी वियुसि न अल्लाह चंड वांगुरु आहे पोइ त चंड जहिड़ो थियो नी अल्लाह नबी साईं जहिड़ो आहे पोइ त नबी साईं जहिड़ो मिसल थियो नी होॾो चए थो लैस कमिस्लिही शैउन उन जे मिसल का बि शइ न आहे बेमिसल शइ तव्हां असांखे जिस्म आहे अल्लाह जिस्म खां पाक आहे अल्लाह ताला जे मथां का बि अहिड़ी शइ न ईंदी आहे जो अल्लाह ताला में उन जूं पंहिंजूं जेके अल्लाह जा कम आहिनि उहो को बटाए सघे को बदिलाए कोई बि न आहे ज़माने जी गर्दश अल्लाह ताला खे कुझु नथी करे सघे अल्लाह लैस कमिस्लिही शैउन अल्लाह बेमिसल शइ उन जहिड़ो को बि न आहे अल्लाह ताला जो रंग कहिड़ो आहे अल्लाह ताला जो मुंहुं कीअं आहे अल्लाह ताला जो जिस्म कीअं आहे अल्लाह ताला छा अल्लाह ताला जी कदो क़ामत छा आहे ये सवाल सब डही आहे लैस कमिस्लिही शैउन फरमाए तो सुब्हानल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा अल्लाह उहो आहे जो तव्हां सभिनी खे जोड़ो जोड़ो करे पैदा कई पाण हू अल्लाह अहद अकेलो आहे अल्लाह खे ज़ाल आहे कोन्हे औलाद बस हो अल्लाह अहद अल्लाह अकेलो आहे अल्लाह ताला पंहिंजी ज़ात में अकेलो पंहिंजे कमनि में अकेलो अल्लाह जो रसूल उहो कीअं सुञाणो मखलूक में आला दर्जो मखलूक में आला सुठा कम करण वारो सभिनी को मर्तबे में मथां हो उहो सुञाणो अथव त इहो अथव हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखां वधीक को नेकी करे न सघे जंहिंखां वधीक को अफ़ज़ल न आहे आला में आला ओ मखलूक में आख़िरी ॾाको जेको आहे उहो आहे हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तव्हां असां अल्लाह खे राज़ी कयूं
अल्लाह ताला ज़ारी सां राज़ी थींदो आहे, ज़ोर सां राज़ी न थींदो आहे। अल्लाह ताला ज़ोर सां राज़ी, जे ज़ोर सां राज़ी थी आहे न त पोइ शैतान राज़ी करे सां। अल्लाह ताला ज़ारी सां राज़ी थींदो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां पढ़ंदा कयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। साईं इन जी माना छा आहे? नबी साईं फरमायो ला हौल अम मासियतिल्लाह इल्ला बि अस्मतिल्लाह वला कुव्वत अला ताअतिल्लाह इल्ला बि औनिल्लाह। ला हौल वला कुव्वत जी माना अल्लाह साईं मूंखे का बि ताक़त न आहे जो मां गुनाह छॾियां। अल्लाह मूंखे का बि ताक़त न आहे जो मां तुंहिंजी इताअत कयां। बस तुझी मदद हूंदी मां तोखे राज़ी कंदुमि। अल्लाह ताला राज़ी थींदो आहे ज़ारी सां, रोअण सां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंजी अखियुनि मां अल्लाह जे ख़ौफ़ खां ओढ़ा वही आया, अल्लाह साईं उन अखि जे मथां जहन्नम जी बाहि हराम कई आहे। जहन्नम जी बाहि हराम। अल्लाह ताला खां दुआ बि घुरो ऐं अल्लाह ताला खे राज़ी कयो। दुआ जो तरीक़ो ख़बर अथव कीअं आहे? हिकिड़ा हीअं घुरंदा आहिनि, हिकिड़ा हीअं कंदा आहिनि। कीअं? अल्लामा शामी इब्न आबिदीन अल्लामा शामी कीअं थो सेखारे? चए थो यबसुतु यदैहि इला समाए, हथ ड्रिघा कयो आसमान जे तरफ़, आसमान जे तरफ़। व बैनहुमा फुरजतुन कलीलतुन, उन जे विच में थोड़ी विथी छॾियो, हथनि जे विच में। भला आसमान जे तरफ़ छो? काथे? चई यबसुतु यदैहि इला सदरिही नहव समाए, सीने जे साम्हूं हथ झलियो, विच में थोड़ी जाइ छॾियो। ऐं ही जेको आसमाननि जो हथनि जो रुख आसमान ॾे कयो। ले अन समा क़िबलतु दुआ, छो त क़िबलो जेको आहे दुआ जो आसमान आहे। तव्हां असांजे लाइ क़िबलो आहे बैतुल्लाह, पर दुआ जो क़िबलो आसमान। ओ हीअं दुआ घुरो, विच में जाइ छॾियो। हाणे इते रो, अल्लाह खां माफ़ी घुरो, अल्लाह से असांखे माफ़ कर। वाफ़ु अन्ना, अल्लाह असांखे माफ़ कर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा ताबल अब्दु, जॾहिं बानो तौबा ताइब थींदो आहे, तौबा कंदो आहे, गफ़र अल्लाहु ज़ुनूबहु मिनल हफ़्ज़ा, अल्लाह ताला उन जा गुनाह माफ़ कंदो आहे। पर अंसल्लाहु ताला मिनल हफ़्ज़ा, जेके मलाइक सगोरा लिखंदा आहिनि उन्हनि खां बि इहा ॻाल्हि विसारे छॾींदो आहे। व मआलिमहु मिनल अर्ज़, ज़मीन जा निशान जेके गुनाह ते थियल हूंदा आहिनि उहे बि ड्राए छॾींदो आहे। अल्लाह ताला अंसल्लाहु ज़ुनूबहु अनिल जवारिह, जेके जिस्म ते असर हूंदा आहिनि उन्हनि जिस्म जे असरनि खां बि अल्लाह गुनाह लाहे छॾींदो आहे, माफ़ करे छॾींदो आहे। जॾहिं क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थींदो, हिन जा उज़वा सभु शाहिदी ॾींदा त अल्लाह गुनाह न कयो आहिनि। जेको माण्हू तौबा करे त तव्हां असां तौबा कयूं, अल्लाह ताला जे दर ते आया आहियूं। निमाज़ ॾींहुं जो इरादो कयो, निमाज़ पढ़ो ऐं घर में औरतुनि खे पर्दो करायो। पर्दो ईअं फ़र्ज़ु अथव जी निमाज़ फ़र्ज़ु आहे। निमाज़ फ़र्ज़ु आहे, पर्दो बि फ़र्ज़ु आहे। न हिकिड़ी छोकिरी उनखे पीउ अंग्रेज़ी पढ़ायो, हर फैशन करायांसि, मरी वई। पोइ पीउ दुआऊं घुरंदो, अल्लाह साईं अकेली धीअ ई रब मूंखे कॾहिं ख़्वाब में त ॾेखार। अल्लाह मूंखे सिक लॻी आहे, मुंहिंजी धीअ मरी वई आहे। आख़िर ख़्वाब में आयसि, छा ॾिसे त मुंहिंजी नियाणी उघाड़ी आहे। पीउ पुछेसि पियो, पुट हीअ हालत छा आहे तोसां? चए अबा ॻाल्हि ॿुधो, तूं मूंखे दुनिया में हर शइ वठी ॾिनी,
मां हिकिड़ी ॻाल्हि इहा त बेपर्दे घुमंदी हुअसि, मुंहिंजो मथो खुलियल हूंदो हो। औरत जो मथो वार जेके आहिनि ओघड़ आहे। जॾहिं मां क़बर में आयसि, मलाइकनि मुंहिंजे मथे खे वॾो कयो, मुंहिंजा वार पटींदा विया। हाणे मुंहिंजे जिस्म ते को वार कोन्हे, एॾा फट आहिनि मथे में। वरी मलाइकनि ॾिठो, तूं हितड़े सुर्खी हणंदी आहीं, तूं हिन ते जेको आहे अहिड़ी पालिश कंदी आहीं जो तुंहिंजो वुज़ू बि न थींदो हो, तुंहिंजो तड़ बि न लहंदो हो, छो त जिस्म सां पाणी लॻे ई न पियो। मलाइकनि जो मुंहिंजो इहे चप जो पटियो त सॼा ॿई चप मुंहिंजा पटिजी आया। हाणे मुंहिंजा चप बि न आहिनि। मां नाखून पालिश बि हणंदी हुअसि। हाणे नाखून पालिश जे करे परदो थींदो आहे, वुज़ू न थींदो आहे। मलाइकनि मुंहिंजा इहे न बि हथा सॼा कढी छॾिया आहिनि। हाणे मुंहिंजो जिस्म जेको आहे उहो सॼो रतो वधा। अबा जेकॾहिं मूंखे दीनी तालीम ॾे हा, मूंखे अदब सेखारे हा, मूंखे दीनी तालीम सां नवाज़े हा, मूंखे परदो सेखारे हा, हाणे त न को मुंहिंजो मुड़ुसु त हिते मुंहिंजी मदद करे सघे, न तूं थो मदद करे सघे, न अमां थी मदद करे सघे, न को मिट थो मदद करे। जो क़बर में बि इंसान वेंदो। ईअं न थिए त इहा औलाद पोइ पछताए, असां पोइ पछतायूं। नबी साईं फरमायो, ख़बर अथव क़बर मां जेके आवाज़ ईंदा आहिनि, जे तव्हां ॿुधो त मुर्दा पूरण छॾे ॾींदव, चवंदो असां न पूरींदासीं। एॾियूं रड़ियूं कंदा आहिनि, सवाइ जिन्हनि ऐं इंसाननि जे सभु रड़ियूं ॿुधंदा आहिनि। असां त चवंदा आहियूं बसि अदा मरी वियो, बसि पूरी आयासीं। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह ताला हिदायत अता फरमाए, अल्लाह ताला तव्हां असांखे निमाज़ी बनाए। हीअ मस्जिद आहे न, केॾी ख़ूबसूरत मस्जिद ठहियल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे, मम बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। इते मस्जिदन नकरो आहे, मम बना लिल्लाहि मस्जिदन नकरो। उलमा खे ख़बर आहे नकरो मां वरी इन जो मतिलबु जेका तनवीन आहे इहा तकलील जी आहे। जंहिं नंढड़े में नंढड़ी मस्जिद ठाही, पोइ नबी साईं फरमायो तोड़े जो पखी जे आख़िरे जेतिरी मस्जिद ठाहे थो। बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह, अल्लाह उन जो घर जन्नत में ठाहे थो। नंढड़े में नंढड़ी मस्जिद को, हे त वॾी मस्जिद आहे। मस्जिद में अचो वञो, मस्जिद वारनि सां मोहबत रखो। असां तव्हांखे मजनू जेतिरो पेश को अलाह सां कोन्हे। ॿुधाओ न लैला मजनू जो किसो। पोइ मजनू वियो लैला जी घिटी में, पोइ कुतो नज़र आयोसि, कुते खे चुमियूं पियो ॾे। कंहिं चयोसि ख़ल्क़ गुफ़्त ईंच बूद, माण्हू पिया अचनि ते छा थो करे, कुते खे चुमियूं थो ॾे। चए पियो मां ॾिठो आहे इन कुते खे कॾहिं कॾहिं इहो लैला जे दर ते वेंदो आहे, तॾहिं चुमियासि। इहो इश्क छा आहे? इहो इश्क न अथव, इहो इश्क न आहे। इन माशूक़नि जी ख़बर लहो त पोइ काकू सॼो दीदार करे अचो। जंहिंजे मथां आशिक़ हो न, ॾिसो त काकूस में छा पियो आहे। अल्लाह जो इश्क रखो, अल्लाह सां मोहबत रखो। ही चयो मजनू लैला में फाथल, तव्हां अल्लाह जा आशिक़ जेके अल्लाह जे घर ॾे अचनि था उहे दुश्मन। हू त उन कुते खे चुमियूं ॾे पियो, तव्हां त आलिमनि जी इज़त कयो, तव्हां त जेके मस्जिद ॾे बार बार अचनि उन्हनि जी इज़त कयो, उन्हनि सां मिलो, नफ़रत न कयो। जे सही माना में अल्लाह ताला सां इश्क आहे त अल्लाह ताला सही सम्झ अता फरमाए। आयतूं पढ़ियूं पर मां तर्जुमो न करे सघियुमि।